जेको इंसान सिर्फ़ु ॿियनि खे खिलाइण जे लाइ सोचींदो आहे न त अॻिला इंसान उनखे हल्को सम्झंदा आहिनि। हल्को छो सम्झंदा आहिनि? तव्हांखे ख़बर आहे जेके इंसान तव्हांखे खिलाईंदा न इहे अंदरूं वॾा वीचारा ॾुखायल हूंदा, वॾी तकलीफ़ुनि अज़ियतुनि मां गुज़रियल हूंदा आहिनि। उहे इंसान सिर्फ़ु तव्हांखे खिलाईंदा आहिनि, तव्हांजी खिल खे ॾिसी उहे ख़ुशि थींदा आहिनि। तव्हां वरी उन इंसान जे लाइ छा सोचींदा? उहो हल्को आहे असांखे। हल्को न आहे, हल्को न आहे। जंहिं इंसान जे ज़रिए ते तव्हांखे खिल थी मिले न, सम्झो उहो इंसान को वॾो ॾुखायल हुयो, जेको पाण खे पंहिंजी इज़त खे तव्हांजी आॾो हिकु लीलाम करे या ख़राबु करे तव्हांखे हसी मज़ाक थो करे, त उहो तव्हांखे मिसाल खिलाए थो न, तव्हां उनजे बारे में सोच इहा रखिजो त उहो इंसानु मथां ॾुखायल हुजे। पोइ घणो मसइलो हुजे, कहिड़ा बि इंसान जे मथां मसइला हूंदा आहिनि न, ॾुखायल इंसान ई पोइ चाहींदो आहे त मां कुझु पाण खे खिलायां, मां ॿियनि खे बि खिलायां। पोइ उहे इंसान वीचारा तव्हांखे खिलाईंदा आहिनि त तव्हां वरी उन्हनि खे हल्को सम्झंदा। हल्को न सम्झंदा कयो, हल्को न सम्झंदा कयो। इहे वीचारा उहे इंसान आहिनि जेके वॾियुनि तकलीफ़ुनि खां गुज़रिया आहिनि, जेके वॾियुनि अज़ियतुनि खां गुज़रिया आहिनि, जिन खे ॾुख मिलिया आहिनि, जिन खे हिकु परेशानी मिली। पोइ उन्हनि खे ॿियो रस्तो को बि हल न ईंदो आहे नज़र। पोइ उहे इंसान छा कंदा आहिनि त मां चंद दोस्तनि जे आॾो मां पंहिंजे लहजनि खे अहिड़ो पेश कयां जो मुंहिंजे लहजनि ते अॻिला खिलनि। इन्हनि जी इज़त कंदा कयो, इन्हनि सां मुहबत कंदा कयो, इन्हनि सां प्यारु कंदा कयो। यकीन रखो न, रब तव्हांखे सलामत रखे। तव्हां हिकु ख़ुशि नसीब इंसान आहियो जो तव्हांखे खिलाइण वारो को तव्हांजे काफ़िले में या तव्हांजी संगत में आहे। उन इंसान जो क़दुरु कंदा कयो, उन इंसान जी इज़त कंदा कयो। उन जे दर्द खे सिर्फ़ु अलाह ई थो ॼाणे, उन जी तकलीफ़ खे सिर्फ़ु अलाह ई थो ॼाणे। उहे इंसान जॾहिं वरी घर वेंदा आहिनि न, पोइ कहिड़ी अज़ियतुनि खां गुज़रंदा आहिनि उहा अलाह खे ख़बर आहे। कुझु वक़्तु उन्हनि खे मिलंदो आहे त तव्हांजी संगत में वेही हसी मज़ाक कंदा आहिनि, कुझु वक़्त खे धिको ॾींदा आहिनि। तव्हां उन्हनि खे हल्को न सम्झंदा कयो, तव्हां उन्हनि जी इज़त कंदा कयो। जेतिरो थी सघियो न उन्हनि जी हर ॻाल्हि में, हर मसइले में हेल्प बि कंदा कयो, मदद बि कंदा कयो। इहे वीचारा खिलाइण वारा वॾियुनि वॾियुनि तकलीफ़ुनि, वॾियुनि वॾियुनि मसइलनि में इहे अकेला फाथल हूंदा आहिनि, कंहिंखे चई न सघंदा। छो त तव्हांजे आॾो उहो इंसानु हल्को आहे। हल्को छा में आहे? जो हर वक़्तु हुनखे हसी मज़ाक हूंदी आहे। हसी मज़ाक जॾहिं करे थो त उहा उनजे अंदर खे ख़बर आहे त मां कहिड़ी तकलीफ़ खां थो गुज़रां। वरी इहे जॾहिं तव्हांजे काफ़िले में ईंदा आहिनि, खिलाइण वारो इंसानु जॾहिं चुप हुजे न, त सम्झो उनजे मथां का वॾी आफ़त वारी तकलीफ़ आई आहे, जेको पंहिंजे पाण खे अंदर में माना ॻारींदो थो वञे, उहो तव्हां ताणी बि मन ज़ाहिर नथो करे। उनखां हाल अहवाल कंदा कयो। रब तव्हांखे सलामत रखे, शाद आबाद रखे, जिते हूंदो ख़ुशि हूंदो। इंशाअल्लाह दुश्मननि जी नज़रनि खां दूरि हूंदो, सॼण साम्हूं हूंदो। आमीन या रब्बल आलमीन।